अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार मैं गज़ाला अबरोज़ सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे मकानी निज़ाम खे कारो कानून चवंदड़नि जो पंहिंजो मुंहुं कारो थींदो। मुख़ालिफ़ कराची हैदराबाद मां हाराईंदा ऐं तीर खटे वेंदो। हुकूमत जा सहूलतकार सिंध जो अमन ख़तरे में विझी रहिया आहिनि। सिंध में रहंदड़ सभु हिकु आहिनि। सिंधियुनि उर्दू ॻाल्हाईंदड़नि ऐं पश्तूननि सां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदासीं। असां 27 फ़रवरी खां कराची खां लॉन्ग मार्च करे इस्लामाबाद पहुची कठपुतली खे आइनी तरीक़े सां घर भेड़ो कंदासीं। इक़्तिदार में अची अवाम जो राज क़ाइमु कंदासीं ऐं हारियुनि खे हक़ ॾींदासीं। नाइल हुक्मराननि मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचायो आहे। मुल्क में यूरिया भाण जी अतरादू खोट पैदा कई वई आहे। नाइल हुक्मरान ईंदड़ वक़्त में फूड सिक्योरिटी खे नुक़सानु पहुचाए सघनि था। हारियुनि जो मुआशी क़त्लेआम बर्दाश्त न कंदासीं। असांजो मंशूर खुशहाल हारी खुशहाल पाकिस्तान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में ट्रैक्टर ट्रॉली खे ख़िताब। वज़ीर आज़म जे एहतिसाब ऐं घरू मामलनि बाबति सलाहकार शहज़ाद अकबर इस्तीफ़ा ॾेई छॾी। शहज़ाद अकबर ट्विटर ते जारी बयान में इस्तीफ़ा जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हुन पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी आहे। उमेद आहे त इमरान ख़ान जी क़यादत में एहतिसाब जो अमल जारी रहंदो। हू पार्टी सां सलाहियल रहंदो। स्टेट बैंक व्याज जी शरह 9.75% बरक़रार रखण जो फ़ैसिलो करे वरितो। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा बाकर जो चवणु आहे त पॉलिसी जे रेट खे मौजूदा सतह ते बरक़रार रखियो वेंदो। 2 महीननि दौरान महांगाई जी शरह में घटिताई आई आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ क़दम खयां पिया वञनि। वापारी खसारे में इस्तेहकाम अची रहियो आहे। डिसंबर ताईं करंट अकाउंट खसारो $1.93 बिलियन ताईं पहुतो। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल जी सुभाणे खानपुर महर वेझो खानगढ़ आमद जो इम्कान। गौहर पैलेस में तैयारियूं ज़रियनि मूजिब सदर ऐं गवर्नर सुभाणे अली गौहर ख़ान महर वटि पहुची रहिया आहिनि। PTI तोड़े GDA सां लाॻापियल अहम अॻवाननि जो इजलास बि थींदो। इजलास में मुल्क जी सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। जेको सरकारी वकील आहे जेको वो नथो पेश करे न पको चेलान नथो उन जे करे असां यादि रखी आहे कॉन्फ्रेंस जेकी आहे चाहियूं त असांखे इंसाफ़ मिले। बसि जेकी जोखिया बिरादरी सभु गॾियूं इंशाअल्लाह ताला असांखे इंसाफ़ मिलंदो। उन असां मिले ई कोन इंसाफ़ मिले ई कोन। असीं सखणा पिया ढोड़ूं रोज़ रोज़ दर बदर थियूं कोर्टनि जा मो ॾिसूं दुनिया जा मो ॾिसूं त असांखे बसि न्याय सालार जलाए ॾीन। पुनू चए थो मूंखे माफ़ी ॾियो। असीं माफ़ी ॾींदासीं भले अचे इज़त सां भाउ खे पंहिंजे खे फांसी चाढ़ाए पोइ असीं माफ़ी ॾींदासीं। जे न त असांखे माफ़ी लाइ तंग न करे। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो ऐं संदसि अमर नाज़िम जोखियो क़त्ल केस में सरकारी वकील खे हटाए चालान अदालत में पेश करण ऐं केस में दहशतगर्दीअ जा कलम लागू करण जो मुतालबो करे छॾियो। शीरीन जोखियो जो चवणु आहे त जवाबदार धुर जा माण्हू माफ़ीअ जा न्यापा खणी अचनि था पर हूअ खून बख़्श न कंदी। खेसि इंसाफ़ खपे। हाणे हूअ पाण केस विढ़ंदी।